माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो दिसंबर 2020 सिलसिलो ख़त असांजो इंतखाब अहमद शाकिर जी तहरीर उन्वान अश्का जो घर। मेहड़ 3 दिसंबर सन 2020। प्यारा अशरफ पली, शाल तुंहिंजे मुख ते मुर्क जो ताज महल अडियल हुजे। उम्मीद त ख़ैरियत सां हूंदे। ॻोठ जी गलियुनि में लोक गीत ॻाईंदे पंहिंजनि विछड़ी वियल प्यारनि खे यादि कंदो हूंदे ऐं वसकारे वक़्त त ॻड़े जीअं वसंदो हूंदे। अशरफ, मां लगातार 3 ॾींहनि खां ॾुख जे ॾेह जो ॾेख ॾियण लॻो आहियां। मुंहिंजे अंदर में एतिरी त उञ रही पई आहे जंहिंखे 7 समुंडनि जो पाणी बि नथो ठारे सघे। मुंहिंजे चपनि जी टारीअ ते लतीफ़ जे बैत जी हीअ सिट चिट जी उभरी आई आहे। कंहिंसी सूर सलियां जीअरे जीउ जली वियो। मूंखे का बि ख़बर कोन्हे त उन सॼी सूरत हाल ऐं सूर जी सरहद किथे आहे ऐं मूंखे इहा बि ख़बर कोन्हे त सूर खां पोइ सुरूर जी सावणी वसंदी आहे या ॻोढ़नि जो ॻड़ो वसंदो आहे। हूअ हींअर बि मुंहिंजे हीअं में हुरबे जे हुगा जीअं हुरी रही आहे ऐं मुंहिंजी रगुनि में रत जीअं रक़्स करे जिस्म में चुरी रही आहे। हूअ हींअर बि मुंहिंजे ख़यालनि जे ख़ज़ाननि ते हावी आहे ऐं हर लिखंदड़ सिट में सूरत अख़्तियार कंदी रहे थी। हूअ हुई त हर पल पहर पंहिंजे हथनि में हो ऐं लुड़क खे मुर्क में मटाइण जो फन हो। ऐं हाणे नाहे त एतिरी तकलीफ़ थी रही आहे जेतिरी टॉर्चर सेल में बेरहमीअ सां हथनि ऐं पेरनि जा नह कढण वक़्तु थींदी आहे। मूं अॻु ईअं कॾहिं बि सख़्त सूर जी सट सीने में महसूस कोन कई हुई जीअं हाणे महसूस करे रहियो आहियां। इहा सूर जी सट मुंहिंजे सीने ते लगातार सारियुनि जी सट करे रही आहे। मूं वटि हुन जो सूर बि सवें सिंगार करे आयो आहे ऐं मां उनखे सिक सां सेरांदी सुम्हारे अमृता जी सूरत खे तसव्वुर में उभारे अचां थो ऐं उन खां पोइ तकिड़ो तसव्वुर जी स्क्रीन तां संदहि तस्वीर हटी वञे थी ऐं सूर जी सावड़ी मुंहिंजे जिस्म ते सॼी राति वसंदी रहे थी ऐं तन मन तकलीफ़ जे तंबूर जी तार ते तरंदो रहे थो। अशरफ, इन सॼी सूरत हाल खे लतीफ़ जे बैत जी न सिट में बि ज़ारे सघिजे थो त मुठ मुठ सूरनि सभु कहें पर मूं वटि वथाणा। हुनखे ख़बर आहे अलाए न त हुन जे हली वञण खां पोइ मूं वटि हुन जूं यादूं यादगार ठाहे वेठियूं आहिनि ऐं उन्हनि यादुनि जी यादगार जी तख़्तीअ ते पंहिंजे प्यार जूं पंखड़ियूं चओ तरफ़ विखरियल आहिनि ऐं उन जे विच में मूं ॾांहुं लिखियलु अधूरो ख़त आहे जंहिंखे कामा ॾिनल आहे ऐं उहो अॻिते लिखणो आहे। अशरफ, हूअ हिकु भेरे मूं वटि आई ऐं पंहिंजे हथनि में हिकांदा कमल जा गुल बि खणी आई हुई। संदसि अखियुनि में मुकमल आकाश नज़र अची रहियो हो जंहिंमें चंड चमकी ऐं तारा टिमकी रहिया हुआ। संदसि चपनि ते मधुर आवाज़ ॿुरी रहियो हो जंहिंखे ॿुधण सां सुकून जो समुंड हासिल करे सघिजे पियो। हुन हथो वधाए मूंखे कमल जा गुल ॾिना हुआ जेके मूं वसूल कंदे शुक्रगुज़ारी कई। एतिरे में मूं खेसि हिकु नज़्म ॿुधायो। तंहिंखां पोइ हुन चप चोरिया ऐं चयो त अहमी, मूंखे तूं कीअं थो सम्झी? इन सुवाल जे जवाब में मूं वराणियो त इन लाइ मुंहिंजा नज़्म ऐं ख़त त तो पढ़िया आहिनि। हूअ हा में कंधु लोॾींदे चवे थी त अञा कुझु वधीक। मां खनपल लाइ ख़ामोशीअ जे ख़्यालनि मां निकिरी ॻाल्हाइण लॻां थो। तूं उहा छोकिरी आहीं जंहिंजी अखियुनि जे उन समुंड मां मूं सिपियूं ॻोल्हियूं आहिनि ऐं उन्हनि सिपियुनि में मुंहिंजा नज़्म मोती बणिजी अॼुकल्ह जरकी ऐं चमकी रहिया आहिनि। तूं उहा छोकिरी आहीं जंहिंजी हर अदा में हज़ारे क़िस्म आहिनि ऐं हर क़िस्म में कई काइनातूं कर मोड़े इंड लठ जा रंग नीरे नीरे निभ ते उभरी बीठा आहिनि। तूं उहा छोकिरी आहीं जंहिंमें मूं पनाह वरिती आहे ऐं जॾहिं जॾहिं बि मूं अकेलाई महसूस कई आहे त तूं मूं वटि हली आई आहीं
ऐं गरम भाकुर में भरे दुनिया जे हर ॾुख ऐं दर्द खां दूर खणी सुकून जे समुंड ते पहुचायो आहे। उहे ॻाल्हियूं ॿुधी थधो साह भरे थी ऐं पर्स मां पाणीअ जी बोतल कढी उन जी मुंजी खोले मुंहुं अॻियां वधाए थी। मां पाणीअ जा 2 टे ढुक पी करे बोतल टेबल ते रखां थो, एतिरे में हूअ मूंखे गौर सां ॾिसी रही आहे। मां अखियूं हेठि झुकाए छॾियां थो ऐं सोच जी कंधीअ ते ॿेड़ी पहुचाईंदे हुन बाबति ख़्याल पचायां थो। एतिरे में हूअ कुर्सीअ तां उथी मुंहिंजे कुल्हे ते हथु रखे थी त मां छिरकी पवां थो। ॿीहर ठही जुड़ी कुर्सीअ ते वियां थो। एतिरे में हुन चयो, अहमी, इन ॻाल्हि खे हितां खां अॻिते वधाए। मां मिंट ॾेढ जी ख़ामोशीअ खां पोइ ॻाल्हाइण शुरू थो करियां। तूं उहा छोकिरी आहीं जंहिंखे जॾहिं बि तसवुर में आणींदो आहियां त मूं मथां सावण जो वसकारो थींदो आहे ऐं मुंहिंजे जिस्म मां काछे जी चीकी मिटीअ जी ख़ुशबू उथंदी आहे। तूं उहा छोकिरी आहीं जंहिंजूं 2 बाहूं मूंखे माउ जी बाझ जहिड़ियूं लॻंदियूं आहिनि, जिन में खन पलन न पर समूरी उम्र भर लाइ पनाह वठण ते दिलि चाहींदी आहे। तूं उहा छोकिरी आहीं जेका ॾिसण में कलम जे कद जेतिरी आहीं ऐं संदसि सीनू कींझर जेॾो वशाल आहे। तूं उहा छोकिरी आहीं जंहिंजा वार वहंदड़ आबशार जहिड़ा आहिनि ऐं जंहिंजा कुल्हा कारूंझर जहिड़ा मज़बूत आहिनि। तूं उहा छोकिरी आहीं जंहिंजे लाइ मूं वटि मणे मुहबत आहे ऐं बेपनाह बहार जहिड़ा भरियल बादल आहिनि। एतिरे में हूअ उथी अची मूं अॻियां बीहे थी ऐं घूरींदी रहे थी। कुझु मिंटनि खां पोइ हूअ वापसि कुर्सीअ ते वेहंदे ॻाल्हियुनि जूं ॻंढियूं खोले थी। संदसि चपनि मां लफ़्ज़नि जा पखी उॾण लॻनि था ऐं हूअ चवे थी त अहमी, इन जो कहिड़ो सबबु आहे जो तूं नज़मनि में मूंखे हमेशह चिटींदो रहंदो आहीं ऐं नसुरी तहरीरुनि में बि मुंहिंजे लाइ तारीफ़ जा ताकिया खोले छॾींदो आहीं। मूं वटि सवाइ बुरकण जे ॿियो कुझु कोन हो। उहा सम्झी चुकी हुई त मूं वटि सवाइ मुहबत जे ॿियो को बि सबबु कोन्हे। ख़ामोशीअ खे ताड़ीअ सां झट में उॾारे चवण लॻी त अहमी, मथियुनि ॻाल्हियुनि खे ॿीहर उतां खां ई शुरू कर ऐं मां ॻाल्हि जी ॻंढ खोलियां थो। तूं उहा छोकिरी आहीं जेका जॾहिं अखि खणी उभ ॾांहुं ॾिसंदी आहे त भरियल बादल गजण शुरू कंदा आहिनि ऐं मींहं कड़ियूं वसण शुरू कंदियूं आहिनि। तूं उहा छोकिरी आहीं जंहिंसां जनमनि जा रिश्ता आहिनि जेके दुनिया जे कंहिं बि देवता जी नाजाइज़ ताक़त सां टुटड़ा न आहिनि। तूं उहा छोकिरी आहीं जंहिंजे सीने में सुर्ख गुलाब टिड़ियल आहिनि ऐं जंहिंजे चपनि ते इनक़लाब जा नारा आहिनि। सच इहो बि आहे त अमृता ईअं ओचितो उतर सूधो इस्तराब जी ऊनीअ गार में ग़रक़ कंदी। मुंहिंजी सोच में इहो कॾहिं सलो उभरियो ई न हुयो। सच त इहो बि आहे त हुन खां पोइ जीवन ईअं थो भायां जीअं पुनल खां पोइ ससुईअ जो जीवन हो। यार, हीअ बि हिकु हक़ीक़त आहे त हाणे मुकमल तौरु ईअं आहियां जीअं ही सिटूं आहिनि। चाह खजी वियो दुनिया खां जीअं रूह वियो थी बंजर आहे। बुत खंडर जो ॾेख ॾिए थो, ॾुख जो चोटियल ढींगर आहे। अशरफ, अखियुनि जी आरसीअ में अॼु बि अमृता जो अक्स उभरी बीठो आहे, जंहिंखे ॾिसी करे चहिरे ते मुर्क जी चोॾीअ जो चंड उभरी ईंदो आहे। हथनि जी रेखाउनि में हुन तरफ़ां मिलियल भोगनाउनि जूं भरियूं मुंहिंजे मथे ते रखियल आहिनि। मुंहिंजे जिस्म जी जाग्राफीअ में हुन जे जीवन जो हर पल महफ़ूज़ आहे ऐं मां मुकम्मल तौरु मां न आहियां रहियो, अमरता थी वियो आहियां। जुदाई मौत जो हिकु क़िस्म आहे। क़सम सां जुदाई ख़ुदि मौत आहे ऐं अहिड़ो मौत जेको तव्हांखे मारे छॾे थो ऐं तुर्त ई तव्हांखे निकोर पैदा करे थो छॾे। ऐं पहिरियां वारो इंसानु ॿियो हुयो जंहिंमें सिंगार जा सवे सामान संदे हिसे में हूंदा हुआ ऐं बैद में सूर जूं सवे सूरतूं संदे हिसे में अची वञनि थियूं। जुदाई हिकु अहिड़ो जीत आहे जेको जिस्म खे आहिस्ते आहिस्ते खाईंदो रहे थो। अशरफ, मूंखे यादि ई कोन्हे त मूं अॻु कॾहिं बि अहिड़ी कैफ़ियत ॾिठी हुजे जेका अॼु महसूसु करे रहियो आहियां। ऐं उहा कैफ़ियत इहा आहे त नेणनि जा दरिया छुलकनि था
कहिड़ा सूर सलियां, कहिड़ी गणती तोखे, मांजे अंदर काढ़ो, कहिड़ा सूर सलियां। हॾ गुॾ बि भॻो आहे, आत अचन ऐं लाड़ो, कहिड़ा सूर सलियां। ऐं जिस्म जी दुनिया मां रोज़ अचे थो राड़ो, कहिड़ा सूर सलियां। अशरफ, मूंखे मुसलसल लुड़कनि ऐं सुॾकनि जे तरफ़ ॾिसी मूंखे अम्मा बार बार पुछी रही आहे त अहमद, कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे तूं न मानी थो खाईं न पाणी थो पीं। मां हर भेरे ॻाल्हि नटाईंदो रहां थो। कल्ह राति मानी खणी अची अॻियां रखियाई ऐं मूं वेठे कुझु लिखियो। मुंहिंजो मानीअ ॾांहुं तिर जेतिरो बि तवजो न वियो। हुन मूंखे जाम ॻाल्हायो, चई त जेका ॻाल्हि आहे तूं आ ॿुधाए त सही। अशरफ, माउ लाइ वॾे में वॾी तकलीफ़ इहा हूंदी आहे त मुंहिंजो औलाद मानी छो नथो खाए। तव्हां भले किथां मानी खाई घर अचो, ढव ते हुजो, पर माउ अव्हां जे हिसे जी मानी कढी रखंदी। ऐं जॾहिं तव्हां घर वरंदा त अव्हां अॻियां मानी खणी अची रखंदी। उहा मुंहिंजे मथां ई बीठी हुई। मूं भरियल अखियुनि सां खेसि चयो त अम्मा, मूंखे बुख कोन लॻी आहे। उहो हिकु दफ़ो ॿीहर बि ज़ोर भरे थी त अहमद मानी खा। हुन जी इल्तिजा भरियल लफ़्ज़नि में मुंहिंजे लाइ आथत हुई। मूं खेसि ॿुधायो त अम्मा, मां इन तकलीफ़ नूं गुज़री रहियो आहियां जिते रूह ऐं जिस्म जुदा थींदा आहिनि। ऐं मां तोखे इहो बि ॿुधायां त इहा अहिड़ी कैफ़ियत आहे जेके लफ़्ज़ां में नथो बयानु करे सघिजे। हूअ माउ आहे ऐं इहो सभु कुझु ॿुधण खां पोइ मुंहिंजे मथे ते हथु रखे थी, मूंखे दुआ ॾींदे भाकुर में भरे थी वठे ऐं मां भरियल बादल जी गजगोड़ कंदे वसी पवां थो। मोहब्बत सुकून ऐं सूर खां थींदो जॾहिं अॻिते वधिजे थो त दुनिया जे कंहिं न कंहिं मोड़ ते हिकु अहिड़ो बि स्पीड ब्रेकर अचे थो जिते तेज़ रफ़्तारीअ सां हलंदड़ ज़िंदगी जी गाॾीअ जी ब्रेक फेल थी वञे थी। सच त मूं हमेशह मोहब्बत जे मुल्क में मुर्कूं विरहायूं आहिनि, सुकून जूं सरहदूं खोले छॾियूं आहिनि ऐं सूर जूं सवड़ियूं वेढ़े छॾियूं आहिनि। पर सच इहो बि आहे त हुन जे हली वञण खां पोइ जेको दर्द दिलि खां ऐं दुनिया खां वॾो थींदो थो वञे, उनखे जेकॾहिं नथो इज़हारियां त मुंहिंजो अंदरु उथली पवे थो ऐं मां अज़ियत जे अंगास ते ख़ुदि खे टंगियल थो महसूसु कयां ऐं मुंहिंजी ज़ुबान मां इहे सिटूं सले जीअं उभरी निकिरी रहियूं आहिनि। दर्द जो ज़ाइक़ो ॿुधाए केरु, बाहि खे बाहि सां विसाए केरु, इश्क़ आड़ाह में विझी वेंदो, लोक खे ॻाल्हि ही ॿुधाए केरु। हर घड़ी मां हतो ततो मूंसां, ज़िंदगी रूह में रुलाए केरु, आ फिको ऐं ॿुसो सॼो जीवन, तो जियां वक़्त खे वराए केरु। अशरफ, इन ई मुसलसल दर्द जे अचण खे मूं नाव हलचल ॾेई छॾियो आहे ऐं हाणे त जहिड़ोक ॾुख नंढड़ा रांदीका ऐं दिलि ॿार हुजे जंहिंखे खेॾाए रहियो आहियां। हीअ बि हक़ीक़त आहे त इन इहे सॼी सूरत हाल खां पोइ पाण वटि ख़ामोशीअ खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे बचियो जंहिंखे इज़हार जे। सूर जे समुंड जी सिप, अहमद शाकिर।